नासिन हेडलाइन सां ॾिठियूं अफ़सोसनाक ख़बर आहे। घोटकी मां सां शेयर कई पिया। घोटकी वेझो ट्रैक्टर ट्रॉली हेठां अची नींगर फौत थी वियो। ॻोठ गुलण भेरी वासी नींगर सनाउल्ला भेरी ट्रॉली हेठां अची फौत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे। घोटकी मां अवां सां शेयर कई पिया, जिते ट्रैक्टर ट्रॉली हेठां अची नींगर फौत थी वियो। ॻोठ गुलण भेरी वासी नींगर सनाउल्ला भेरी ट्रॉली हेठां अची फौत थियो। अफ़सोसनाक ख़बर आहे। अवां सां शेयर कई पिया। घोटकी वेझो ट्रैक्टर ट्रॉली हेठां अची नींगर फौत थी वियो आहे। ॻोठ गुलण भेरी वासी नींगर सनाउल्ला भेरी ट्रॉली हेठां अची फौत थियो। तफ़सील मालूम कंदासीं। घोटकी मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर मुश्ताक लगारी असां सां लाइन ते मौजूद आहे। मुश्ताक, कहिड़ा तफ़सील आहिनि हादसे जे हवाले सां आगाह कजो। जी, घोटकी वेझो ट्रैक्टर ट्रॉली हेठां नींगर किरी चिपाटी फौत थी वियो आहे। घोटकी वेझो ॻोठ गुलण भेरी जो रहवासी 5 साल नींगर सनाउल्ला भेरी ट्रैक्टर ट्रॉली ते चढ़ण जी कोशिशि कई त अचानक जेको आहे किरी टायर हेठां अची चिपाटी फौत थी वियो आहे। नींगर जी फौत थियण जो इतला मिलंदी घर में कोराम मची वियो आहे। हीउ जेको ट्रैक्टर जेको ट्रॉली जेको वञे पई ॻोठ मां नींगर जेको ज़ोरी चढ़ण जी कोशिशि कई, जेको नींगर ओचितो किरी पियो ऐं जेको आहे ट्रॉली जे टायर हेठां अची चिपाटी फौत थी वियो आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी वॾी महिरबानी मुश्ताक तफ़सील खां आगाह करण जे लाइ।